अस्सलाम वालेकुम। ज़मीन जी माप जे बारे में पहिरियां हिकिड़ी असां वीडियो ठाहीसीं। आबादकारनि तमामु घणियूं दुआऊं ॾिनियूं ऐं तमामु घणो हुन वीडियो खे पसंदि कयो। हीअ हिकिड़ी नंढड़ी ॿी हिकिड़ी कोशिशि कयूं था तव्हांखे कुझु सम्झाइण जी। उमेद आहे वीडियो तव्हांखे पसंदि ईंदी। वीडियो पसंदि अचे लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। जेकॾहिं तव्हां लाइक एंड शेयर कंदव त काफ़ी आबादकारनि जो फ़ाइदो थी सघे थो। हाणे असां पंहिंजे तरफ़ां तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कयूं था ऐं पोइ जेके तव्हांजा सुवाल हूंदा तव्हां सुवाल कमेंट में लिखिजो। असां कोशिशि कंदासीं उन्हनि जे जवाबु ॾींदासीं, छाकाणि त हीउ हिकिड़ो वॾो हिकिड़ो सिस्टम आहे। ज़मीन जी माप या माप करण जा वॾा हिकिड़ा सिस्टम हूंदा आहिनि, पर असांजो हिकिड़ो नाक़िस ज़हन जेको आहे उन हिसाब सां तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कयूं था। असां वटि उमूमन जेके यूनिट हूंदा आहिनि वेसा या घुंटा, त हिकिड़ो वेसो असांजो हूंदो आहे 1099 फुटनि जो। 1099 फुट हिकिड़ो वेसो या घुंटो। जेकॾहिं उनखे असां ड्रेग ऐं वेकर कंदासीं त 33 बाय 33 जो हिकिड़ो असांजो घुंटो हूंदो आहे। एकड़ में 40 घुंटा हूंदा आहिनि ऐं 1099 खे जेकॾहिं 40 सां ज़रब कंदासीं त असांजो 43,560 स्क्वायर फुट हूंदो। हाणे के असांजा आबादकार एकड़ जी जेका माप कंदा आहिनि उहा 198 ऐं 220 कंदा आहिनि। के आबादकार असांजा 165 ऐं 264 कंदा आहिनि। तव्हां कहिड़ी माप रखंदा आहियो उहो असांखे कमेंट में तव्हां ज़रूरु ॿुधाइजो। हाणे हीअ थी वियो सिर्फ़ु असांजो एकड़ जे बारे में। 43,560 स्क्वायर फुट हूंदा आहिनि ऐं हिकिड़े हेक्टेयर में असांजा 2.471 एकड़ हूंदा आहिनि। हेक्टेयर वॾो हूंदो आहे, एकड़ उन खां नंढो हूंदो आहे। ठीकु आहे। हाणे हिकिड़ो ही माप असांजे साम्हूं आहे न, मिसाल हीअ आहे मुस्ततील आहे असांजो। हिन जा ॿ पासा बराबरि आहिनि ऐं आम्हूं साम्हूं वारा ॿ पासा बराबरि आहिनि ऐं साइडनि वारा जेके माना हिन जा ॿ पासा आम्हूं साम्हूं वारा पासा बराबरि हूंदा। 198 ओभर आहे त 198 ओलह थींदो। जेकॾहिं 220 आहे ॾखिण आहे त 220 थींदो उत्तर असांजो। ठीकु आहे। हीअ मुस्ततील में माना ॿ पासा ऐं चारई कुंडूं बराबरि हूंदियूं आहिनि। हिन जूं कुंडूं जेकॾहिं बराबरि हूंदियूं त असांजी माप सही थींदी। हाणे असां छा कंदासीं त 198 ऐं 220 खे जेकॾहिं असां ज़रब कंदासीं त असांजो जेको प्लाट हूंदो उन जी असांजी माप निकिरी ईंदी। पर जेकॾहिं तव्हांजी माप उहा मतिलबु 78 आहे, ॿिन्ही पासनि जी आम्हूं साम्हूं वारे पासनि जी 70 आहे, 75 आहे, जेका बि आहे माना बराबरि हुजे। ऐं जेकॾहिं मिसाल ॿी माप आहे तव्हांजी 220 जी जॻह ते जेकॾहिं मिसाल तव्हांजी माप आहे 70 आहे, 80 आहे, 90 आहे, 100 आहे, 200 आहे, जेका लिखियलु आहे, त इहे ॿई पासा बराबरि हुजनि। माना आम्हूं साम्हूं वारा पासा बराबरि हूंदा त तव्हांजी इहा माप करण में आसानी थींदी। पोइ असां छा कंदासीं, 198 हिकिड़ो पासो आहे ऐं 220 मतिलबु ॿियो पासो आहे, त इन्हनि ॿिन्ही खे ज़रब कंदासीं त असांजी फुटनि में असांजी माप अची वेंदी। ॿियो हिकिड़ो असांजो हूंदो आहे मतिलबु डिज़ाइन हूंदी आहे चोरस। चोरस में चारई कुंडूं चारई पासा बराबरि आहे। हीअ जीअं मिसाल लिखियलु आहे 100 100 100 चारई पासा 100 लिखियलु आहे, त माना चारई कुंडूं चारई पासा बराबरि हूंदी आहे। ठीकु आहे। त उनखे 100 सां 100 खे असां 100 सां ज़रब कंदासीं त असांजो जेको जवाबु ईंदो उहो असांजी माप थींदी। ॿी हिकिड़ी असां वटि माना शिकिल हीअ आहे। ठीकु आहे। इन खे जेकॾहिं मिसाल असांजूं कुंडूं ऐं पासा बराबरि न हुजनि, मिसाल हिकिड़ो ॾियूं था पाण, त असांजो मथियों पासो जेको आहे उहो 103 फुट आहे, हेठियों उनजे साम्हूं वारो पासो असांजो 105 फुट आहे ऐं लेफ्ट साइड ते 129 फुट आहे ऐं राइट साइड ते असांजो 121 फुट आहे। हाणे इन्हनि जो मतिलबु कीअं असां हिसाबु कयूं त असांजा इहे टोटल केतिरी एराज़ी थिए थी ऐं केतिरा असांजा स्क्वायर फुट था थियनि या घुंटा असांजा केतिरा थियनि था। इन में पाण कोशिशि कंदासीं जेको सुठो ऐं एक्चुअल तरीक़ो आहे न उहो तव्हां कोशिशि करे जेको आहे गवर्नमेंट जा जेके सिस्टम आहिनि उन्हनि में तव्हां जेकॾहिं मिसाल तव्हांजी ज़मीन का रजिस्टर करायो था या तव्हांजी ज़मीन जे लाइ वॾो हिकिड़ो को मसइलो थो थिए माप जो, त तव्हां गवर्नमेंट जा जेके सिस्टम आहिनि उन्हनि खे जेको आहे अप्लाई कंदो। गवर्नमेंट जे तरफ़ां जेका माप जा तरीक़ेकार आहिनि उहे अप्लाई कंदो। उन्हनि वटि GPS ग्लोबल पोज़ीशनिंग सिस्टम हूंदो आहे जेको सैटेलाइट जे थ्रू तव्हांजो बिल्कुलु इंच ऐं फुटनि जो बहितरीनु तव्हांखे माना उहो करे ॾींदो। हीअ असांजा हिकिड़ा अंदाज़ा आहिनि न, हिननि में असांजी माना ईअं सम्झो कुझु फ़ीसद ताईं असांजी माप सही थी सघे थी। हाणे मिसाल
हिकिड़ो पासो असांजो 129 आहे, ॿियो पासो असांजो साम्हूं वारो पासो 121 आहे। त इन्हनि ॿिन्ही खे असां जोड़ कयोसीं। जोड़ करण खां पोइ जेको आहे मिसाल असांजो जवाबु आयो 250 फुट। 250 खे असां ॿिनि सां वंड कयोसीं त इहो असांजो मीन निकिरी आहे, इहा असांजी मतिलबु एवरेज निकिरी आहे ॿिनि पासनि जी। वरी जेकॾहिं असांजा ॿ पासा आम्हूं साम्हूं वारा 103 फुट आहे हिकिड़ो पासो, ॿियो पासो 105 फुट आहे, उन्हनि खे जोड़ कयोसीं 208 फुट थिया। उन्हनि खे वरी ॿिनि सां वंड कईसीं त असांजो 104 फुट असांजा हिकिड़ो पासो अची वियो। हाणे असां छा कंदासीं, 104 ऐं 125 खे असां ज़रब कंदासीं, जेके असांजा स्क्वायर फुट अची वेंदा, उहे असांजी एक्चुअल मतिलबु ज़मीन जी माप हूंदी। हाणे उन्हनि खे तव्हां जेको आहे वेसन में कन्वर्ट कयो, ठीकु आहे। हाणे उनखे तव्हां जेको आहे एकड़नि में कन्वर्ट कयो त तव्हांजी इहा बराबरि माप अची वेंदी। तव्हांजा केतिरा वेसा आहिनि, केतिरा फुट आहिनि, केतिरा एकड़ आहिनि, त इहो तव्हांखे सही नमूने सां सम्झ में अची वेंदो। उमेदु आहे हीअ वीडियो तव्हांखे सम्झ में आई हूंदी। इहे असांजा माप करण जा तरीक़ेकार आहिनि। बाक़ी ट्रायंगल आहे, 3 कुंडनि वारी जेका ज़मीन आहे उहा माप करणु ॾुखी आहे। उन जे लाइ वरी असां वीडियो ठाहींदासीं। हीअ वीडियो तव्हांखे कीअं लॻी असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। हीअ असां नंढड़ी हिकिड़ी कोशिशि कई आहे तव्हांखे सम्झाइण जी। उमेदु आहे तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में आई हूंदी। पर जेके तव्हांजा सवाल हूंदा या तव्हांजा जेके तनक़ीद हूंदी उन्हनि खे असां वेलकम कंदासीं। थैंक यू सो मच।